घोटकी में पाकिस्तान जी आज़ादी जो ॾियारो ऐं मौक़ाए हक़ जी तक़रीबूं क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञनि। इन सिलसिले में सिंध जे रांदियुनि ऐं नौजवाननि जे मामलनि वारे खाते पारां सरदार अली मोहम्मद ख़ान मेहर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स घोटकी में जश्न आज़ादी ऐं मौक़ाए हक़ जे मौक़े ते स्पोर्ट्स फेस्टिवल मुनक़िद कयो वियो। तक़रीब जी शुरूआत क़ौमी तराने सां थी ऐं पाकिस्तान जो क़ौमी झंडो बि लहरायो वियो। तक़रीब में मेजर उस्मान यूनिस, असिस्टेंट कमिश्नर घोटकी नवीद अली खोखर, डिप्टी डायरेक्टर स्पोर्ट्स मीर मोहम्मद कल्होड़, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर निसार अहमद चांडियो, हमीद रहमान, सीनियर सहाफ़ी ज़फ़र अहमद सिद्दीकी ऐं ॿियनि शिरकत कई। स्पोर्ट्स फेस्टिवल में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं रांदियूं मुनक़िद कई वयूं, जंहिं मां शहरी भरपूर लुत्फ़ अंदोज़ थिया। जॾहिं त 2 ॾींहंनि खां जारी इंटर डिवीज़न गर्ल्स रिंग बॉल चैंपियनशिप टूर्नामेंट जो फाइनल मैच सखर ऐं शहीद बेनज़ीराबाद जे विच में खेॾियो वियो, जंहिंमें शानदार मुक़ाबले खां पोइ सखर जी टीम शहीद बेनज़ीराबाद खे शिकस्त ॾेई मुक़ाबलो खटियो ऐं खटींदड़ में रनर अप टीमुनि में इनाम विरहाया विया। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।